साईं 4-5 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। मां पाण मके शरीफ में हुयुसि। हिकिड़ो माण्हू हुयो मगरिब मुल्क, मगरिब अरब मुल्क आहे, मगरिब मुल्क, उतों जो हिकिड़ो माण्हू हुजे सो उन जा खीसे में को $5000 रखियल आहे। उहे रशा भीड़ आहे, उन में किरी पिया। $5000 उन जेको ख़र्च हो, ॿार हुया, बचड़ा हुया, उन जो सॼो ख़र्च, उहे पैसा उन जे खीसे में हुया, बटू में बटू खीसे में पियो। खुदा जी कुदरत हो उन जो किरी पियो। असां उते हुयासीं, जन दोस्तन ॾिठो, उन्हनि मूंखे पाण ॿुधायो, चईसीं वो जेॾी महिल उन जो बटू किरी पियो, अचे बैतुल्लाह शरीफ जे ख़िलाफ़ में हथ विधई। बैतुल्लाह शरीफ जे कारे जुब्बे में हथ विझी चई त मुंहिंजा मालिक, ओ मुंहिंजा रब करीम, तुंहिंजे घर में मुंहिंजा $5000 विया आहिनि, मूंखे भरे ॾे। मां काॾे वेंदुसि परदेसी, कंहिंखो घुरंदुसि, घर तुंहिंजो आहे न, तुंहिंजे बैत में आयो आहियां न, मुंहिंजा पैसा विया आहिनि, मूंखे तूं भरे ॾे न। हथ विझूं बीठो आहे, हथ न कढंदुसि जेसीं $5000 न मिलंदा। टंडे वारा यकीन बेड़ो हुजे न। असां दुआ घुरूं था, अलाह अलाए ॿुधंदो अलाए कोन, न यकीन सां दुआ घुर, मुंहिंजो रब करीम तुंहिंजी दुआ उन महिल ई क़बूल फरमाईंदो। हथ गिलाफ में विझूं बीठो आहे, मुंहिंजा रब करीम, तुंहिंजे घर में मुंहिंजा $, विया आहिनि, मूंखे खपनि, न मिलंदा त हथ न कढंदो साईं जुबे मञूं। जे ईअं बीठो सजड़ा करे, तेसीं हिकिड़ो माण्हू आयो, उन अचे, उन जे खीसे में गोथरी हुजे, लिफाफो हुजे, उन जे खीसे में विधई। उनखे खोली त पूरा $5000 हुजे। खुदा जाने केर हुयो, किथों आयो, उन जे खीसे में लिफाफो विझूं, वो हलियो वियो। रच हुई, भीड़ हुई, वरी नज़र न आयो त केर हुयो, काॾे हलियो वियो। हिन जो ॻणिया त पूरा $5000 जेके गुम थी विया, उहे साॻाई मिली आहे। कि हा मुंहिंजा मौला, हाणे बस मां राज़ी आहियां। सुभान अल्लाह।